अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं ठारू शाखा सिटी रिपोर्टर राशिद अली मेमण जी। मुल्क में हुकूमत जे नाले जी का बि शइ न आहे, तॾहिं मुल्क जो अवाम बुख बदहालीअ जो शिकार आहे। हुक्मरान हुजनि हा त उन्हनि वटि अवाम जो एहसास हुजे हा। ईंदड़ बलदयाती इलेक्शन में शिया उलमा काउंसिल भरपूर हिस्सो वठंदी ऐं कुंड कुर्च में पंहिंजा उम्मीदवार बीहारींदी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार शिया उलमा काउंसिल जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल अल्लामा शबीर मिस्मी ठारू शाह भरसा ॻोठ अलीपुर वंगाणी मदरसा इमाम महदीअ में कोठायल तक़रीब में कयो। बाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो त सिंध जेका अॻु में ई करप्शन ऐं गंदगीअ सां तबाह आहे, हाणे माण्हू अहिड़ा माण्हू न चूंडनि जेके अवाम जी ख़िदमत नथा कनि। सूबाई सदर अल्लामा असद इक़बाल ज़ैदी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शिया उलमा काउंसिल मुल्क अंदरि अमन अमान जो पैगाम खणी आई आहे। मौजूदा हुक्मरान अवाम जे मथां महांगाईअ जो बार केराए अवाम खां जीअण जो हक़ खसे रहिया आहिनि। मुल्क अंदरि लाक़ानूनियत आहे ऐं मुल्क में बदअमनी जो राज आहे। हिननि वधीक चयो त बलदयाती इलेक्शन में असां पंहिंजा उम्मीदवारनि खे बीहारे मुक़ाबिलो कंदासीं। अवाम जे लाइ इहो भलो आहे जेको अवाम जी ख़िदमत करे। जॾहिं त मोहम्मद हुसैन चांडियो, मौलाना जान मोहम्मद वंगाणी, सैयद फयाज़ हुसैन शाह, मुमताज़ अली सियाल, GSO जो सैयद राशिद अब्बास नकवी, अली नवाज़ साजिदी ऐं मोहसन साजिदी पिण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मौजूदा हुक्मराननि अवाम सां सौतेली माउ वारो सलूक कयो आहे। महांगाईअ मथां महांगाई करे अवाम जी चेल चिॿी करे छॾी आहे। ही हुयूं हिन वक़्त जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।